अस्सलाम वालेकुम DD साहिबान, DO साहिबान ऐं प्रिंसिपल साहिबान, हेडमास्टर साहिबान, अस्सलाम वालेकुम। हिन सॉफ्टवेयर खे हलाइण जो तरीक़ेकार इहो आहे त असां जॾहिं लॉगिन थींदासीं पंहिंजे ID सां, यूज़र नेम सां जॾहिं असां लॉगिन थींदासीं त असां वटि लॉगिन पेज ॿ आहिनि। हिकिड़ो लॉगिन पेज जेको आहे उहो NIC सां खुले थो ऐं ॿियो जेको आहे सो उन में मास्किंग NIC जी मास्किंग आहे उहो ही आहे एडमिन लॉगिन खे असां क्लिक कंदासीं ऐं उन पेज ते वेंदासीं। एडमिन लॉगिन में तव्हां कंहिं क़िस्म जो टेक्स्ट लिखी सघो था। हाणे हिते जेके बि DO साहिबान आहिनि उन्हनि जी जेका ID आहे उहो उनजे ऑफिस जो जेको सेमिस कोड आहे उहा उन्हनि जी ID थींदो। हाणे इहा ID ऐं पासवर्ड जेको तव्हांखे असां तव्हांजे पर्सनल वाल ते मोकिलींदासीं उहो तव्हां पंहिंजे हेडमास्टर साहिबान खे, प्रिंसिपल साहिबान खे या DO साहिबान खे शेयर करे सघो था ऐं उन्हनि खे पंहिंजे ट्रस्ट में वठी उन्हनि सां शेयर करे सघो था। हाणे उहे हिन पासवर्ड सां ऐं ID सां लॉगिन थींदा। जॾहिं लॉगिन थींदा त ही हिन पेज ते ईंदा। हिन पेज ते तव्हांजा हेडमास्टर साहिबान जेके आहिनि उहे पंहिंजे स्कूल जो सेमिस कोड लिखंदा ऐं उन खां पोइ हिन संदन स्कूल जो नालो हिन में मेंशन कंदा। नालो मेंशन करण खां पोइ हिते लोकेट कंदा टीचर प्रोफार्मा त हिननि जो टीचर्स जो जेको प्रोफार्मा आहे संदन स्कूल जे नाले सां हिते शो थी। हाणे ही प्रोफार्मा तव्हांजा टीचर्स ऐं जेके तव्हांजा हेडमास्टर्स जेके आहिनि उहे गॾिजी करे भरींदा। यानी हर टीचर जो हिकिड़ो प्रोफार्मा असांखे फिल करिणो आहे, हर टीचर जो प्रोफार्मा फिल करिणो आहे। ऐं इहा असांखे ज़रूरत इन करे पई त तव्हांखे जेको आहे सो तकलीफ़ ॾियण जी इन करे ज़रूरत पई त असांजा जेके 20% जेके आहिनि से प्रोफार्मास फिली थी चुका आहिनि पर 80% कमु अञा न थी सघियो आहे। तंहिं करे असांखे ज़रूरत पई त असां तव्हांखे तकलीफ़ ॾियूं। हाणे हेडमास्टर साहिबान खे तव्हां तकलीफ़ ॾींदो, इहो पासवर्ड ऐं ID उन्हनि सां शेयर करे उन्हनि खे तकलीफ़ ॾींदो त हू पंहिंजे स्कूल जे रहियल टीचर्स जा फॉर्म हिते फिल कनि, पंहिंजे स्कूल जे रहियल टीचर्स जा फॉर्म फिल कनि त जीअं असां वटि डेटा प्रॉपर अची सघे। तव्हां कंहिं बि टीचर जो जेको आहे सो NIC नंबर हिते लॻाईंदो ऐं उनखे पोइ लोकेट कंदो या चेक कंदो, हिन क्लिक कंदो, हिन बटन ते चेक वारे बटन ते क्लिक कंदो त उनजी जेकॾहिं डेटा हूंदी त हिते अवेलेबल थी वेंदी, पर जेकॾहिं डेटा न हूंदी त पोइ जेको आहे सो इहे ब्लैंक जेके आहिनि बॉक्सिस जेके आहिनि उहे इनेबल थी वेंदा ऐं पोइ फॉर्म फिल करणु शुरू करे सघनि था। उन खां पोइ आख़िर में उन्हनि खे इहो करिणो आहे त जॾहिं बि सभिनी टीचर्स जा उन्हनि जा फॉर्म फिल थी वञनि त उन्हनि खे हिन प्रिंट लिस्ट में वञी ऐं हिन खे क्लिक कंदा त हुननि जा जेके बि टीचर्स हुते हुन में संदन स्कूल में मौजूदु हूंदा उन्हनि जी लिस्ट अची वेंदी ऐं उनखे हिन खे प्रिंट बटन क्लिक कंदा त ही प्रिंट जो जेको आहे सो पेज अची प्रीव्यू अची वेंदो। हिते उन्हनि खे थोरी तकलीफ़ करणी पवंदी त पेज साइज़ जेका आहे, पेपर साइज़ जेका आहे उहा A4 रखी ऐं प्रिंट ॾींदा त प्रिंट थी वेंदो। हाणे इहो प्रिंट जेको कॉपी आहे साइन कॉपी आहे, यानी सिग्नेचर ऑफ HM या हेड जेको हूंदो ऐं काउंटर साइन पाए त DO खां काउंटर साइन थी असां ॾे तव्हां हिकिड़ी कॉपी सेंड कंदो। थैंक यू सो मच।